फरीदाबाद में डॉक्टर के घर में लगल धाड़े के 2 हफ़्ता गुज़री विया। पुलिस जवाबदार गिरफ्तार न करे सघी। शहरी 15 ॾींहं भी सरापा एहतजाज बणियल रहा। पुलिस इंतजामिया कख भॼी बीणो न कयो। BHU फरीदाबाद के इंचार्ज डॉक्टर दीदार अब्बासी के घर में लगल 30 लखन जो धाड़ो सहाफ़ी लतीफ़ ब्रोही ऐं ॿियनि खां फुरवा के जा जवाबदार गिरफ्तार न थियण, धाड़ो वापस न थियण खिलाफ अज 15 ॾींहं भी सियासी समाजी धुरिन एडवोकेट मुख्तियार खोसो, महबूब ब्रोही, डॉक्टर दीदार अब्बासी, इमदाद बुगियो, लतीफ़ ब्रोही, फिदा हुसैन चन्ना, खादिम हुसैन खास खेली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सिटी गेट वटि धरणो हयो ऐं पुलिस खिलाफ सख़्त नारेबाज़ी करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। मुज़ाहिरनि चयो त धाड़े वाक़े खे 2 हफ़्ता गुज़री विया आहिनि पर पुलिस कख भॼी बीणो नाहे कयो। हिननि चयो त असां गुज़िरियल 2 हफ़्तनि खां सरापा एहतजाज बणियल आहियूं पर हद जी पुलिस जे कन ते जूं भी कान थी चुरे। फरीदाबाद जा शहरी ख़ौफ़ में वरतल आहिनि ऐं पुलिस ॻवारियुनि सां बुट बणियल आहे। इख़्तियारियूं धाड़ो वापस कराइनि। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां मुतालबो कयो त बदअमनी जो नोटिस वठी इलाइक़े में अमन बहाल कयो वञे। डॉक्टर दीदार अली अब्बासी मेडिकल ऑफिसर फरीदाबाद ये धाड़े के 15 ॾींहं गुज़री विया। 15 ॾींहं असां पुरअमन एहतजाज दाहूं कूकूं रड़ियूं रांभाट कंदा पिया था अचूं पर जेको आहे सो अॼु ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे ऐं असांखे धाड़े के हवाले से का एक्टिविटी हितों की पुलिस जी नज़र न थी अचे ऐं इहो बि ख़दशो असांखे आहे जहिड़ी कानून जी रिट नज़र पई अचे ख़ुदा न करे जो अहिड़ो वाक़ियो वरी ॿीहर पेश अचे। जंहिंमहिल असां बि ख़ौफ़ में मुब्तला आहियूं, असांजा ॻोठाणा इलाइक़े वासी बि हिनमहिल पाण खे महफ़ूज़ न पिया सम्झनि। असांजो शहर पुरअमन शहर रहियो आहे। हिकु अरसे खां वठी धाड़ेलनि खोरनि ऐं ज़ालमनि जे वात में रहियो आहे। असांजो माण्हू एतिरो त अदम तहफ़ुज़ जो शिकार थी वियो आहे जो माण्हू लॾ प्राण जो सोचे रहिया आहिनि। काफ़ी फैमिलीज़ एतिरो मुतासिर थिया आहिनि जो माण्हू सोचनि था त हिन शहर खे छॾे हली। असांजे शहर जे अमन खे नज़र लॻी वई आहे। कहिड़ा बि सबब थी सघनि था। ॾींहं ॾिठे जो धाड़ा लॻनि था, धाड़ेल घरनि में गिरी माण्हुनि खे फुरनि था। का बि सरकार जी रिट, सरकार जी माना असांखे पुलिस रियासत नज़र कोन थी अचे। हीउ एतिरो त पुरअमन शहर आहे जो हितां जो माण्हू हिक ॿिए ते FIR बि न कटराईंदो आहे। इंतिहाई मोहबती माण्हुनि जो शहर आहे। उनखे इन अंदाज़ सां फुरियो ऐं लुटियो थो वञे। इन जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी।